मलीर जे हाजी शीदी ॻोठ समेत बहराड़ियुनि जे कचनि रस्तनि तां भरपासे जी फैक्ट्री मां ईंदड़ तेज़ रफ़्तार में गरी ट्रैफ़िक गुज़रण ऐं हादसनि ख़िलाफ़ शीदी ॻोठ जा रहवासी हबीब ज़ैब ख़ासकेली, रमज़ान ख़ासकेली, सजाद याकूब ख़ासकेली, फैसल ख़ासकेली, खुदाबख्श ख़ासकेली, भुट्टो ख़ासकेली, गुलाम कादिर ख़ासकेली, मेहरुद्दीन ख़ासकेली, गुलाम मुस्तफ़ा ख़ासकेली, ख़ालिद ख़ासकेली जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो ऐं मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड हुआ जेके मलीर इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रहिया हुआ। सख्त गर्मी में रस्तनि ते गाॾियुनि जी रस्ता रोक करे गाॾियूं वापसि करे रहिया हुआ। उन मौक़े ते समाजी अॻवाणनि जो चवणु हो त वॾियूं तेज़ रफ़्तार गाॾियूं असांजे घरनि अॻियां कचे रस्ते तां गुज़रनि थियूं, जंहिं सबबि असांजा बचा महफ़ूज़ नाहिनि। ही आम शाहराह न आहे, ज़ोरी बदमाशी बर्दाश्त न कंदासीं। हुननि ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां का कार्रवाई न करण ते अफ़सोस ऐं कावड़ जो इज़हार कयो ऐं मुतालबो कयो आहे त ॻोठनि जा लंघ इस्तेमाल करण खां गाॾियुनि खे रोकियो वञे।